नाज़रीन, मीरपुर ख़ास जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में 2 ॾींहनि खां वफ़क़े सां किथे हल्की त किथे तेज़ बरसात जो सिलसिलो जारी आहे। वधीक तफ़सील असां टेलीफोन लाइन ते मौजूदु आहे मेहरान टीवी जे रिपोर्टर तालिब शहर। जी तालिब, छा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल, तव्हांखे ॿुधाईंदो हलां त गुज़िरियल 2 ॾींहनि खां मीरपुर ख़ास ऐं हुन जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में किथे हल्की किथे तेज़ बरसात जो वक़्ते सां सिलसिलो जारी आहे। केतिरनि ई इलाइक़नि में जेको ॿाराड़ी जे इलाइक़नि में पाणी बीहजी आहे, जॾहिं त शहर जे मुख्य कारोबारी ऐं रिहायशी इलाइक़नि में जीअं ग़रीबाबाद, नूराबाद, हीराबाद, पोस्ट ऑफिस चौक, बल्दिया शॉपिंग सेंटर ऐं ॿियनि हंधनि ते पाणी बीहजी आहे, जॾहिं त म्यूनिसिपल कॉर्पोरेशन ऐं 2 टाउन कमेटियूं, टाउन कमेटी खादिम अली शाह, टाउन कमेटी मीर शेर मोहम्मद तालपुर समेत 22 यूनियन कमेटियुनि जे बावजूद शहरी इंतजामिया जेको आहे पानी निकाल करण में नाकाम बनियल आहे। शहर जा अक्सर रस्ता, रोड, रस्ता, गलियूं पाणीअ सां भरियल आहिनि, जेके ढंढ वारो ॾेख ॾेई रहियूं आहिनि, जॾहिं त आवाम जेका आहे सख़्तु परेशान ऐं मुश्किलात जो बाहिस बनियल आहे। ॿिए तरफ़ बिजलीअ जो जेको निज़ाम आहे उहो धड़म भरम बनियल आहे। जी तालिब, जी महिरबानी।